अस्सलाम वालेकुम। एक ॿिए किसे सां अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ज़िंदगी दरअसल असांखे घणियूं सम्झाइणियूं ॾिए थी ऐं इहो तमामु ज़रूरी आहे त माण्हू वक़्त से उन्हनि खे सम्झे। ख़ासि तौर ते ईअं बि थिए थो जॾहिं माण्हू पंहिंजे पाण सां ॻाल्हाए थो, गुफ़्तगू करे थो, त पोइ उनखे वज़न जी ख़बर पए थी त उनजो पंहिंजो क़द बुत किथे बीठल आहे। कंहिं शागिर्द पंहिंजी तालीम पूरी कई त जेको हुनजो गुरू हुयो उनखे चयो त हाणे मूं वटि तुंहिंजो कमु पूरो थियो, तूं अॻिते वञ ऐं जेको महागुरू आहे, जेको मुंहिंजो उस्तादु आहे, उन वटि वञी अॻियां सिखिया हासिलु कर। हिकिड़ो ख़त बि लिखी ॾिनई हुनखे ऐं चयईं त साईं वटि वञ ऐं ॿुधाईसि त मां वधीक पढ़णु आयो आहियां। हू शागिर्द जॾहिं उन उस्ताद वटि पहुतो त उन महिल क्लास वरितो पए ऐं खेसि ख़बर पई त हिकिड़ो नओं शागिर्द आयो आहे, त इशारो करे चयईं त बाबा इनखे बि हिते विहारे छॾियो। हलंदड़ क्लास में हू ॿारड़ो वेही रहियो। वक़्तु गुज़रण खां पोइ लंच टाइम आयो त सभिनी खे हुननि चयो त तव्हां लंच कयो ऐं उन खां पोइ असां कंटिन्यू कंदासीं। हिन वटि बि मानी आई। जॾहिं हिन मानी खाई बसि कई त उस्ताद हिनखे इशारो कयो त तव्हां मूं ॾे अचो। हे जीअं ई उथियो त उस्ताद हिनखे इशारो करे चयो त न, थांव गॾु खणी अचो। त जेको थांव हुया हिकिड़ी छाॿ हुई ऐं हुन सां गॾु बोड़ जी प्लेट हुई। हीअ खणी उस्ताद वटि पहुतो ऐं उनखे ख़त अॻियां कई त हुन चयो त न, मां सम्झी वियुसि त तूं मूं वटि छो आयो आहीं ऐं तुंहिंजो उस्ताद ई तो वटि मूंखे मोकिलियो आहे, पर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधाए त तोखे मानी मिली? चयईंसि हा साईं, थांव आहिनि साम्हूं, मानी मूंखे मिली। चई ओड़ी ई मिली जेका सभिनी खे मिली आहे? चई हा साईं, ओड़ी ई मिली जेका सभिनी खे मिली आहे। चई थोरो पंहिंजे हिन में थांवनि में गौर सां ॾिस। छाॿ ख़ाली हुई ऐं बोड़ कुझु बचियलु हुयो। उस्ताद पुछियो त तोखे ॿ मानियूं मिलियूं हुयूं, बोड़ मिलियो हुयो? चई हा साईं। चई बाबा ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तोखे ॿ मानियूं ख़तमु करणियूं हुयूं त बोड़ पूरो ख़तमु करिणो हुयो। जेकॾहिं तो बोड़ बचायो आहे त ओतिरी तूं मानी रखी आहे, छाकाणि त इहो हिकिड़ो तवाज़ुन जो क़िस्म आहे। तो वटि तवाज़ुन कोन्हे। पंहिंजे उस्ताद वटि मोटी वञ, उनखे चओ त तोखे तवाज़ुन सेखारे। ज़िंदगी दरअसल हिकिड़ो बैलेंस आहे। बैलेंस उहो जेको असां वटि हूंदो आहे पंहिंजे लाइ, बैलेंस उहो जेको ॿियनि जे लाइ हूंदो आहे। इस लाइ छो ॿियनि जे तवाज़ुन जे बारे में घणी ॻण कंदा आहियूं, पर पंहिंजे अंदर में जेको असांखे पंहिंजो तवाज़ुन बैलेंस हासिलु करणु घुरिजे, उहो असां वटि कोन हूंदो आहे। सोचूं था हिन ते, थोरो गौर कयूं था त इहो छो न हूंदो आहे। पंहिंजो पाण सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। अलाह जे मान में हूंदो।